छो तो उन्हनि दुनिया जे मुसलमाननि खे पाकिस्तान जी सरज़मीन खे दीन सां नवाज़ो आहे। काइनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोहब्बत भरियो पैगाम पहुंचायो। छा जेकॾहिं पाकिस्तान में ॿिया दहशतगर्द बि हरकतूं करे रहिया आहिनि, छा अहले सुन्नत जमात जे अॻवान जेके हिते गॾु थिया आहिनि इन जा केतिरा पोइ लॻा आहिनि? कोई बि सबूत अहले सुन्नत जमात खां पाकिस्तान जे सरज़मीन जे शरारत जे लाइ कोई भी सबूत अहले सुन्नत जमात खां नाहे। सब्सक्राइब करना जावेद भीमराई चैनल खे। ये उहे आहिनि जंहिंखे मुल्क पाकिस्तान मिठड़ी सरज़मीन ऐं मुसलमाननि सां मुहबत नाहे। हेॾे अवाम जा अॻवान सिर्फ़ आंगुर जो इशारो कनि। क़िबला मखदूम नूह अलैहि रहमत 9 लख गोदड़ी चढ़ी आहे। सुभान अल्लाह, सिर्फ़ मोहब्बत ऐं दीन जो पैगाम पहुंचायो आहे। मूं खे हिकिड़ो मिसाल थो ॾियां ख़िदमत में। छा कंहिंखे गोली हणी चइजे त कलमो पढ़ंदो? जवाब ॾियो। कंहिंखे गोली हणी चइजे कलमो पढ़ंदो? न, इहो कलमे पढ़ाइण जो तरीक़ो न आहे। मिठड़ी पाक सरज़मीन ते फितनो फसाद फैलाइणा है। पैगाम कीअं पहुंचाइबो आहे? उहे अल्लाह वारनि जा किताब पढ़ी ॾिसो, वलियुल्लाह जा किताब पढ़ी ॾिसो, जेको काइनात जे सरदार जो सबक़ ॾेई रहिया आहिनि, दिलनि खे उजागर करे रहिया आहिनि। कीअं ॾिबो आहे? काइनात जा सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े सब्सक्राइब करना जावेद भीमराई चैनल खे। ॾिसनि त हिकिड़ी कुराड़ी आहे, कदम में कपह आहे ऐं प्यारा दोस्तो सामान ॿाहिरि कढियो वेठी आहे। काइनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माई काॾे पई वञी कुराड़ी? अम्मा काॾे पई वञी? चयो बा हिते हिकिड़ो अहिड़ो महबूब पैदा थियो आहे जेको असांजे बुतनि खे वधि घटि ॻाल्हाए थो। उन जे ॻाल्हि ॿुधण सां माण्हू फिरी वञनि था, बुतनि खे छॾे वञनि था, हिकु अलाह खे मञनि था। तंहिंजे करे मां चवां थी उनखे ॾिसां बि न ऐं उन जो ॻाल्हायो बि न ॿुधां, मतां मूंखे बि कलमो पढ़णो पए। काइनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माई इहो सामान मां तव्हांखे खणाया न। नबियुनि जो सरदार उन जी मुंडी नथा लाहिनि, इशारो कनि त पहाड़नि जो मींहुं वसी पवे। पर अॼु रहमत लिल आलमीन उन जे कलमे पढ़ाइण जे लाइ नबियुनि जो सरदार पंहिंजे मथे मुबारक ते उन जो सामान खणी हली रहिया आहिनि। ऐं औरत काइनात जे सरदार खे ॻाल्हाईंदी थी वञे, बद इल्फाज़ ॻाल्हाईंदी थी वञे। नबियुनि जो सरदार उन जो सामान खणी था वञनि। उन जी मंज़िल ते पहुची पाण फरमायो, तोखे माई छा खपे? अबा मूंखे काछड़ियूं बि खपनि। नबियुनि जे सरदार काछड़ियूं करे ॿिन्ही जहान जे सरदार पहुचाए। अबा मूंखे पाणी बि खपे। नबियुनि जे सरदार पंहिंजे हथ मुबारकनि सां पाणी बि पहुचाए। हाणे माई छा खपे? अब हाणे ॿुधाए तव्हांजी मज़दूरी घणी थी? माई मां उहो मज़दूर आहियां जो मज़दूरी वठंदो ई न आहियां। अब भला नालो छा आहे तव्हांजो? माई मुंहिंजो नालो उहो आहे जंहिंखे तूं गाॾियूं ॾींदी पई। चई बाजे उहो नालो आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहो पैगाम आलिम सगोरा अहले सुन्नत वल जमात ऐं बुज़ुर्गाने दीन अहले सुन्नत जमात जा पहचान पिया। तॾहिं करोड़ा माण्हू कलमो पढ़नि पिया, 90 लख माण्हू। प्यारा दोस्तो
मूंखे अपील कंदुसि इन्हनि जी निशानदेही कई वञे ऐं जेके हुकूमत सां साथ ॾेई रहिया आहिनि जिन वटां काई बि मिठड़ी सरज़मीन जे लाइ पाकिस्तान जे लाइ काई बि दहशतगर्दी त ठहियो पर कोई ॻाल्हि ॾेई वञे त बि वरी बुरे अल्फाज़ जो ज़बान ते अचनि न आहे उहे अलाह जा माना ही वेठा आहिनि राजा चओ सुभान अल्लाह इन्हीअ जे करे चूंडिया था विया आहिनि साबित कयो हिननि वटां का बि हरकत न आहे जेका मुसलमाननि खे मिठड़ी सरज़मीन खे तकलीफ़ पहुचाए मां ज़ोरदार पाकिस्तान जी हुकूमत खे अपील कंदुसि त इन्हनि जो साथ ॾियो ऐं उन्हनि जी निशानदेही कयो छा जेके मुसलमान उन्हनि खे कलमो पढ़ाइनि था मुसलमाननि खे बदू करी ही किथों जो दीन आहे ही सिर्फ़ दहशतगर्दी आहे ॿियो मां ज़ोरदार अपील कंदुसि असांजे क़ाइदे अहले सुन्नत जमात हज़रत क़िबला नूरानी साहब जेको इमोशन खयो आहे मां अपील थी कयां सभिनी खे त इन ते ज़ोरदार महिरबानी सां ख़्यालु फरमायो ऐं औकाफ़ खाते जे लाइ असां सभई ज़ोरदार रड़ियूं था कयूं त अल्लाह जे बाननि दीन जो पैगाम पहुचायो आहे न के कंजरनि जा कलाम उन्हनि जाइ ते हली सघनि था असां ज़ोरदार अपील था कयूं उन्हनि जाइनि ते औकाफ़ ख़र्च मां मदरसा क़ाइमु कया वञनि ज़ोरदार चओ सुभान अल्लाह महिरबानी ऐं उन जाइनि ते दीनी दर्सगाह अहले सुन्नत जमात जा क़ाइमु थिया वञनि जीअं त इहो मिठड़ी सरज़मीन जे अल्लाह वारनि जो वफ़ात खां बाद बि प्यारा दोस्तों करोड़ा अरबा रुपया मिठड़ी सरज़मीन खे मिलनि पिया इहो अल्लाह वारनि जी करामत आहे पाकिस्तान जे हुकूमत खे अर्ज़ा जे उन्हनि जे करामत जो अञा बि ही सरचश्मो जेको हली रहियो आहे इन खे सोने नमूने सां दीन ते ख़र्च कयो वञे ॿियो मां सॼणनि खे आख़िरी अपील इहा कंदुसि थोरे में त वञण सां पंहिंजी प्यारा दोस्तो कामेतियूं जोड़ियो अहले सुन्नत जमात सां तालुक़ रखो ऐं अहले सुन्नत जमात जा मसला ॿुधो मसला नोट कयो सभई मसला जेके दहशतगर्द अहले सुन्नत जमात जे मस्जिदनि ते कब्ज़ा था कनि अहले सुन्नत जमात वारा रुगो थोरो कुझनि था तॾहिं वरी इंतिज़ामिया खे बि उन्हनि जे पासे कनि था तंहिंजे करे उन्हनि खे ग़रीबनि खे ॿधो थो वञे मां इहा बि नूरानी साहिब खे अपील कंदुसि त उन्हनि जे लाइ चङी तरह ऐं दोस्तनि खे अपील कंदुसि त चङी तरह हुकूमत खे अपील कनि त उन्हनि जी निशानदेही कई वञे जेके अहले सुन्नत जमात जे मस्जिदनि ते कब्ज़ो कनि था अव्हांखे इहा ज़ोरदार जवाब ॾियणु घुरिजे त हुकूमत खे इन ॻाल्हि ते नज़रसानी करणु घुरिजे ॾाढा जो सुभान अल्लाह महिरबानी ऐं तमामु मज़बूत रहो पाण में कामेटियूं जोड़ियो ऐं ॻोठनि जे लिहाज़ ते मस्जिदनि जामे मस्जिदनि जे लिहाज़ ते ऐं यूनियन काउंसिल जे लिहाज़ ते तालके जे लिहाज़ ते ज़िलनि जे लिहाज़ ते अवां जेके बि अवाम में अहले सुन्नत जमात खे तकलीफ़ूं आहिनि और नौकरियुनि ताईं बि अहले सुन्नत जमात जा पाकिस्तान जा वफ़ादार आहिनि उन्हनि जे लाइ बि अवां उन्हनि जे लाइ ख़्यालु कयो मां बेहद ख़ुशि आहियां जो अॼु सोजन गादल वारा पंहिंजे नाने ॾाॾे जे दीन जे ख़िदमत जे कामयाबी जे लाइ सभु गॾु थिया आहिनि मूं सभिनी जो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां ऐं मुबारक चवां थो उमेद रखां थो त अहिड़ो अहसान अव्हां सॼा दिलि खां न विसारींदा अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह हज़रत पीर तरीक़त साईं आशिक़ अली शाह जिलानी साहिब जेके पंहिंजो रूहानी ऐं इनक़लाबी पैगाम असां सभिनी ताईं पहुचाए रहिया हुआ अल्लाह करीम असांखे अमल जी तौफ़ीक़ अता